सिंध वारनि खे ॾाढो मुंहिंजो इहो आहे त मुंहिंजो पुटु ठीकु थिए मां ठीकु थियुमि। चाचे जो मसइलो इहो ई आहे, चाचे जी हींअर गुज़ारिश इहा ई आहे त नंढड़ो जेको आहे उहो हुनजो ऑपरेशन जो 4 लख थिया अथनि। बाक़ी हिननि वटि एतिरी ताक़त न आहे जो कोई 4 लख भरे ई ऑपरेशन कराए सघनि। जेके असांजा वस वारा आहिनि हुननि खां गुज़ारिश आहे त जेको असांजो नंढड़ो आहे भाउ हुन मदद कनि, माली मदद कनि त हुनजो ऑपरेशन थी सघे। जेको भी हिन जो घर आहे कचो आहे ऐं बरसाति खां पोइ तमामु बहुत मुतासिरीन जेके आहिनि सोचे थी विया आहिनि। बाक़ी असांजा जेके खटियल नुमाइंदा या कीअं वॾेरा सरदार भोता जेके आहिनि उहे त अर्शनि ते आहिनि। बाक़ी जेके असांजा ग़रीब उहे हुते रहंदी पटियल आहिनि। बाक़ी जेके वस वारा आहिनि हुननि खां अपील आहे त चाचा साईं जी मदद कनि, जेतिरी थी सघे माली मदद कनि। असांजो चेयरमैन मोहतरम जनाब राणा काशिफ सिंधी सिंध अमन परस्त पार्टी जो चेयरमैन, हुन खां बि गुज़ारिश आहे त अचनि हिते ऐं ॾिसी था सघनि त इहे घर ॾेखारियो, अचनि हिननि जा हाल ॾिसनि, हिननि जी मदद कनि। चाचू जी गुज़ारिश आहे त हुनजे वालिद साहब जो बीठो आहे असां सां गॾु, इम्तियाज़ हुसैन ढुंड, हुनजी गुज़ारिश आहे त असांखे कोई ॾिए न ॾिए पर मुंहिंजे नंढड़े जो ऑपरेशन थी सघे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदा मरल मुंहिंजी मदद कई वञे। अॼु मुंहिंजो इहो आहे त मुंहिंजे नंढे जी इहो मसइलो हल थिए, ऑपरेशन थींदी। 4 लख डॉक्टरनि घुरिया आहिनि त मूं वटि ताईं कुझु बि कोन्हे। मुंहिंजो कमरो साम्हूं मां ॾिठो आहे जेकॾहिं जेको थी सघे त मदद कयो। मां घणनि खे चई चुको आहियां पर असांजे वस में आहे, जेकॾहिं वस वारा जेकॾहिं कनि त करे सघनि था। पर मां हिकिड़ो ग़रीब मज़दूर आहियां, बहरहाल मां हिकु जो बि मरीज़ आहियां ऐं बीपी जो मरीज़ आहियां। हर ॻाल्हि जो मूंखां को कमु थिए कोन थो, मुंहिंजो बीपी हाई या लो हूंदो आहे। बहरहाल मुंहिंजो नालो